4 ॾींहनि जी वाध करे छॾी। आगाह कयो वक़्त ॾियाम उवैस कोहराम जी अदालत में पेशी दौरान वकीलनि तरफ़ां एहतजाज कयो वियो ऐं नारेबाज़ी कई वई। फरियादी जे वकील जो चवणु आहे त IO सही तरीक़े सां जांच न पियो करे, शाहिदियूं बि गॾु नाहे करे सघियो। फरियादी जे वकील इहो बि चयो त इन्वेस्टिगेशन ऑफिसर हिन वक़्त ताईं मक़तूल जा कपिड़ा, क़त्ल में इस्तेमालु थियल औज़ार ऐं अरबनि जी गाॾी हथ नाहे करे सघियो। पुलिस जवाबदारनि जे जिस्मानी रिमांड में वाध जी दरख़्वास्त कई। जवाबदारनि जे वकील जो चवणो त वकील पाण ई शाहिद आहे, शाहिद पाण वकील कीअं थो थी सघे। वीडियो में मौजूद गाॾी जो रिकॉर्ड एक्साइज़ वटां नाहे मिलियो। कस्टम वटां तफ़सील हासिल कयूं पिया। जांच ऑफिसर अदालत खे आगाह कयो। तफ़सील मालूम कयूं था मलीर मां टाइम न्यूज़ रिपोर्टर नाज़ शरखा। नाज़ वधीक आगाह कजो। नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। मलीर में परदेही पखियुनि खे रोकियो वियो। पखियुनि जे शिकार खां जंहिंखां पोइ नाज़िम जोखियो खे तशद्दुद करे क़त्ल कयो वियो। MPA ॾियाम उवैस कोहराम ऐं ॿियनि गार्ड्स जी अॼु अदालत में पेशी दौरान वकीलनि तरफ़ां सख़्त एहतजाज कयो वियो आहे। अदालत ॾियाम उवैस कोहराम ऐं ॿियनि जवाबदारनि जे जिस्मानी रिमांड में 4 ॾींहनि जी वाध करे छॾी। फरियादी जे वकील जो चवणु आहे त IO सही तरीक़े सां जांच न पियो करे, शाहिदियूं बि गॾु नाहे करे सघियो। इन्वेस्टिगेशन ऑफिसर हिन वक़्त ताईं मक़तूल जा कपिड़ा, क़त्ल में इस्तेमालु थियल औज़ार ऐं अरब जी गाॾी हथ नाहे करे सघियो। जॾहिं त पुलिस जवाबदारनि जे जिस्मानी रिमांड में वाध जी दरख़्वास्त कई ऐं जवाबदारनि जे जिस्मानी रिमांड में 4 ॾींहनि जी वाध कई वई आहे। तफ़सील मालूम कयूं था मलीर मां नाज़ शरखा। नाज़ वधीक आगाह कजो। नाज़िम जोखियो क़त्ल केस जी ॿुधणी थी। जी नाज़ शर सां राब्तो करे वधीक अपडेट्स मालूम कयूं था। आगाह कयो वक़्त त मलीर में परदेही पखियुनि जे शिकार खां परदेहिनि खे रोकण तां नाज़िम जोखियो खे तशद्दुद करे क़त्ल कयो वियो। मलीर जी अदालत में MPA ॾियाम उवैस कोहराम ऐं संदसि ॿिनि गार्ड्स अमीर अली ऐं हैदर अली खे पुलिस जुडिशल मैजिस्ट्रेट मलीर आॾो पेश कयो ऐं जवाबदारनि जे जिस्मानी रिमांड में 4 ॾींहनि